तो मुल्क जो मालिक मां अल्लाह आया एरा मुल्क जो मालिक अल्लाह सजो मुल्क कयो अल्लाह रब वरी जो जे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर बरकत वारी ला दुनिया अल्लाह जिया जे जे तमे समूरे मुल्क जी बादशाही आ के तो मुझे मुल्क में कजो वैसो ही ना है ये होया ही ना त मां होइस ये फना थिया मां पाण ने घुरायो मान तने भी मां अल्लाह आया हुंदुस भी मां हुयुस भी मां आया भी मां वल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम सुभान अल्लाह तौहीद ते रहो तौहीद ते मरो तौहीद ते रहो जान तौहीद ते हली वञई अल्लाह तो साले कोई न कंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह वणे त कंहिंखे बादशाही ॾियां के तो वणे त कंहिंखो खसियां इज्जत वारनि खे अबू जेल वारा इज्जत वारो पिया सॾाइनि ज़लील कयो मान बिलाल खे क़ुरान जी दौलत ॾेई इज्जत वारो बणायो मान छो त हर भलाई मां अल्लाह जे हथ में आ भलाई कंहिंजे हथ में आ हेॾे तक जे रब वॾो तुंहिंजे लाइ भलाई आ तुंहिंजे वार खे कोन्हो हाणे तुंहिंजे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात कहिए तुम्हें मौत हयाती ये जो मानू मरी वेंदो आ वो के अबो बोड़ो मरी वो जो मुला मुसल थोड़े वारे और जनाज़ो तो पढ़ाए कोई हंद खट पी वारी उन्हें मुला की दींदा छो इन करे दींदा चल त इन ते मरी हुआ अबो मता मां सुमा भेणा मां भी मरा ए मुला के मरे त तो भी मुला जालिम जे का कार कल कस पणे घुंदो वार तो मुला के दे रजन गानी दुआ करे मोबाइल न छोड़े जे का 7000 जी दुआ न छोड़े जमीन ते भी तो कब्जो क्यों चरियो छो छो आए मौत हयाती न हंद खट में ना है जे का रात कब्र को बाहर वहा कब्र में नहीं दी जे का कब्र में आ वहा बाहर नहीं दी अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम ahsanu amala व हुवल अज़ीज़ुल गफूर सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो हयाती कंजे तुमने मारी न मारे तो छाकंदा दाब दरिया जा ही आड़ा भरियो आखरी लजेला ही उछलाइन तालो डोडई मलाइका आया के पाण आया हो कि रब मुको तो के पाण आया हला वजो मुझे मथो उन जी नजर आ माके यकीन आ मुझे वार के भी लोडो नहीं दो सुभान अल्लाह ओ बाय मुबाग के बनायो अल्लाह जंगला अल्लाह ये यूसुफ नबी के बाहर कातिम सब याकुन उक़तुल यूसुफ निमाना नेण खणी रब के सजई रब अन्नी मग़लूबुन फंतसिर अञा दुआ जा हे हथ मुंह मुबारक ते वराई न दुआ कबूल थी वई वडो भाव थियो चरिया त न हो अबे जे पुट के कीअं था क़त्ल कयो अलकू फी ग़याबत में जुब उने कुएं में उछलियो बुढ़ी मरी वेंदो ओ रब अनदारो हां बुढ़ी वेंदुम के गलती न कर क़त्ल खो बचायो मां त बुढ़ण खो भी बचायो सुभान अल्लाह बुढ़ण खो बचाई मिस्र में विकाणो आ हेड मारे तक जुलेखा गुलाम करे खरीद क्यों तो हवा पजियो अजीज मिस्र की जाल बादशाह जो भी ख्याल न थी करे जेको गुलाम खरीद क्यों थई डाढो सोनो आ वो कमरे में बंदा जुलेखा सडु करे सहेलन के थी देखारे कुरान जो जे वकालत खुरज अलैहिन फलम्मा राइनहु अकबरनहु वकत्तान ऐदियहुन वकुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह कमरे में बंदा
ज़ुलेखा सदुकिस तक यूसुफ बाहर आयो जेके ज़ुलेखा जो सहेलियूं सूफ़ ॾाढियूं पयूं कपिन पंहिंजे हथनि जूं आङुरियूं कपे वेठियूं हौसला विञाए वेठियूं छा पयूं चवनि मा हाज़ा बशरा सुभान अल्लाह कुरान ॿुध कुरान कब्र में हे कमी ईंदी कुल पोइते मोटी ईंदी हे कब्र में मिसाल ईंदी कर सोचे वठ आखिरत की तैयारी कर केई आया केई वया बचा पंहिंजो ईमान बंगला इते कानून इते महलात इते दुकान इते सब कुछ इते हे कब्र में मिसाल हशर में मिसाल मुशरक थी नंबर किना थी ने याद रख ये पाण खे सुहिणो बणाइणो थी त क़ुरान जी शाम में इज्जत हिन में आ छा पयूं चवनि सहेलियूं हे माण्हू न आहिनि कहिड़ा इन हाज़ा इल्ला मलकुल करीम सुभान अल्लाह मलाक सगोरो जो मलाक न हो नबूवत जो चेहरो जो नबी सोना थी ना कत्ल खुन बचाईस बुढ़न खुन बचाईस हेरे हेरे मारे तक हलंदे हलंदे मिस्र जो गवर्नर भी बनाईस हलंदे हलंदे मिस्र अबे अम्मा सां भी मिलाईस या तारीफ कई अकीदो रख रब ते कई हथ में मौत हयाती कोने हयाती जो मालिक समूरा जो अल्लाह जोड़ो जोड़ो तो की उन्हीं बनायो इज्जत तो की उन्हीं दी दिया बच्चा तो की उन्हीं देना लिबास तो की उन्हीं पारायो नेमत मजा तो उठावी ई उन्हीं जो मेहरबानी थी खीर वाली नेमत जुदा माखी वाली नेमत जो सेखे जानी असर में करंट जुदा हर चीज जो मेवन के नेमतन में जुदा जुदा जायको रखो तुम तो ये मुझा माना चलो मेवन ने नजर रखन तभी माना याद अची वञा सुभान अल्लाह अंब जो जायको जुदा डाढुन जो जुदा तूतन जो जुदा फारवन जो जुदा अंगूरन जो जुदा अन्या माखे नथो सुञाणे हया कर मुझा बाना जाने नजर कने तो के मुझी तारीफ पई नजर ईंदी सुभान अल्लाह उनारे में बटे किला अंब वठी वञी उनखे खाइण में केॾो ज़ाइको रखियो आहे सुभान अल्लाह हिकिड़ी जात मां वाइद ते वयसि उते बाग आहे अंबनि जा सही जो बाग आहे कंडियारे खां हेठि ॿ ॾींहं भरे आया मुंहिंजे अॻियां रखियऊं हुननि सम्झो तॾहिं ॿई खाईंदो हिकिड़ो ॿियो आयो जंहिं मां मुल्ला सां खाईंदुसि वे बाबा मां हिकु बफ़ार पंहिंजे ताक़तदार लाइ खाधी हुजे पियो त ॿई डिश चटू कई भुखियुनि खे ईअं पेर हणई जीअं हजम पाकीअ सां मथे 20 रुपए को हम वठे 30 में तो खोखिया के भी न चली तो पैसा भरिया था जेतरी मिठान जो जायको मान के तभी अंबड़े तक तभी मुझी तारीफ नजर अचे सुभान अल्लाह तभी मुझी तारीफ नजर अचे जो हिते के मेवे में जायको मान जुदा जुदा रखियो मुशरिक तकबीर अल्लाह अन्या न तो सुनाने जादे नजर कने तो के मुझी तारीफ नजर ईंदी बिना थंबे चुने आसमान बिहायो तम न केडरा न छत झुलियला तारा पटे पटे निहार किरोड़े में आसमान में वठान पर रंग ये थस जी अग में रंग बनायो हो मान अल्लाह या तारीफ रब्बनिया सुनाने वठ ये मुझा छोरा थी अकेलो है घर वाली वालो मां के मां ज़ाला पोखा करे दिनू मां निसाउकुम हरसुलकुम कुरान में चई पोखा करे दिनू मां इन पोखम सिलसिलिया धाना चना मटर कणक सारियूं इहो फसल मिलई ज़ाल वारी पोखम बचन जो फसल नींदो आयो सुभान अल्लाह औलाद ऐं मुड़स जे विच ते मोहब्बत कई पैदा कई अल्लाह न तो हिकिड़ी ज़ाल रड़ ॾेई आहे त टेंशन को परियों बीठो पर मां निवाए ॾिनो तमाम वमिन आयातिही अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा सुभान अल्लाह 21 सिपारो कुरान खोलो अज़वाज
أزواجا لتسكنوا إليها وجعل بينكم مودة ورحمة إن في ذلك لآيات لقوم يتفكرون سبحان الله ॾाढो मज़ो आहे क़ुरान अल्लाह जो जे मुंहिंजे वादानी जे निशाननि इहा बि निशानी आहे जो तव्हांजे नफ़्सनि मां तव्हांजो ज़ाला पैदा कया इहा बि अल्लाह जी वादानीअ जे निशाननि मां निशानी थी घर वारनि जो माल कई वरी तोखे बच्चा ॾिनई तुंहिंजी पीढ़ी पैदा कई अञा मूंखे नथो सुञाणे बार जारी नज़र कर तोखे मुंहिंजी तारीफ़ नज़र ईंदी आसमान में सितारा बीठा इन्हनि खे मां चमकायो आहे इहा मुंहिंजी तारीफ़ आहे दरिया मां थो वहायां मेवा मां थो खारायां निंद्रा मां थो करायां खीर मां थो पीआरियां माखियूं मां थो खारायां माखिया जे डंक थी हणे त तारो थी सजाए छॾे त बि नथो छॾेसि इन में मिठाण वरी अहिड़ो रखियो अथई हिन तक जो सॼी दुनिया माखी माखी थी कंदी हले हिन एतिरो सोच माखी रब खे थी यादि करे त दुनिया माखी माखी थी कंदी वञे पर जे बानो अल्लाह खे यादि कंदो त रब कीअं बाने खे यादि कंदो हर हिक नेमत ॾे नज़र कर तोखे मां अल्लाह जी वहदानियत नज़र ईंदी दुनिया में न ॿ पार्टियूं हिकु रहमान जी ॿी शैतान जी उहा रहमान जे पार्टी वारनि जूं 10 सिफ़तान इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात ॾाढो चओ सुभान अल्लाह मुस्लमान मर्द मुसलमान औरतूं जंहिंजो मुमिन मर्द मुमिनियानियूं औरतूं वल कानितीन वल कानितात वसादिकीन वसादिकात जंहिंजो फर्मा बरदार मर्द फर्मा बरदार औरतूं सचु ॻाल्हाईंदड़ मुंहिंजा बाना ऐं सचु ॻाल्हाईंदड़ मुंहिंजूं बानियूं रब मिलाईंदो थो अचे मर्दनि खे औरतुनि सां गंढींदो थो अचे छो त आमड़ियूं न हुजनि हा त तूं असां किथां पैदा थियो आहे हज़रत हसन बसरी बीबी बसरीअ खे चयो के मर्दनि जो शान रब मथे कयो आहे औरतुनि खां मर्दनि जो शान मथे आहे कॾहिं ॿुधी त औरत का नबी बणी कंहिंजे औरतूं नबियूं न थींदियूं आहिनि त नबियनि खे औरतूं ॼणींदियूं था आहिनि अखियुनि में पाणी वही हज़रत हसन बसरी अखूं अखियुनि में पाणी वही ये आमड़ियूं न हुजनि हा त तूं असां किथां पैदा थियो आहे वरी आमड़ियुनि मौजाया इमाम आमड़ियुनि मौजाया सिद्दीक़ आमड़ियुनि मौजाया बादशाह आमड़ियुनि मौजाया तॾहिं त अम्मा जो मक़ाम ऐं अबे जो मक़ाम समूरा जो दुनिया में इन्हनि जो मक़ाम जो मथे आहे अवल इबादत रब जी कर बे नंबर में चवई तो खिदमत पंहिंजे अबे अम्मा जी कर अबो भी न छोड़े अम्मा भी पोड़ो थियो पी ओता कमे छड़ेस ओता कमे हिकड़ी जात में मंझन जो वयस उराड़ो पोड़ो पियो जे पानी पानी पियो करे ओता हिकड़ी ते मंझन जो गर्मी घर परे ओता कमे पोड़ो पियो अल्लाह सोचो इहो कहीं इन तुझे लाइ दुख खाधा हूंदा तकलीफ़ खाधियूं हूंदियूं सोचे वठ अम्मा कुरारी थी बि कुंड में उछलेस हे छा थो करे इन अबे तुझे लाइ मजूरियूं कयूं तगारियूं कयूं अम्मा गंद थी धोई खीर थी पीआराई तॾहिं सोचे वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana कुरान मजीद में फरमाई हुकुम मुझो मनो इबादत मुझी कयो खिदमत पंहिंजे अबे अम्मा जी कयो इज्जत कर अबे अम्मा जी इंशाअल्लाह ताला तू अबे अम्मा जी इज्जत करने खुदा तुझी इज्जत करे छॾींदो चेतो सच ॻाल्हाईंदड़ मर्द ऐं सच ॻाल्हाईंदड़ औरतूं अॻिते सोचे वसाबिरीन वसाबिरात सब्र कंदड़ मुंहिंजा बाना ऐं सब्र कंदड़ मुंहिंजूं बानियूं वल ख़ाशिईन वल ख़ाशियात डिजंदड़ मुंहिंजा बाना ऐं डिजंदड़ मुंहिंजूं बानियूं वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात
खैर खैरात जो कम कंदड़ मुंहिंजा बाना ऐं खैर खैरात जो कम कंदड़ मुंहिंजूं बानियूं वसाइमीन वसाइनात रोज़े रखंदड़ मुंहिंजा बाना ऐं रोज़े रखंदड़ मुंहिंजूं बानियूं वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात उखड़नि जी हिफ़ाज़त कंदड़ मुंहिंजा बाना ऐं उखड़नि जी हिफ़ाज़त कंदड़ मुंहिंजूं बानियूं वज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़ाकिरात ये तो घणे में घणो ज़िक्र कंदड़ मुंहिंजा बाना ऐं घणे में घणो ज़िक्र कंदड़ मुंहिंजूं बानियूं सुभान अल्लाह जो ॾाढा में 10 सिफ़ताऊं जिन पोइ छा ॾींदे कि अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतम अजरन अज़ीमा अल्लाह से फरमान जे ला मां अजर अज़ीम तैयार करे रखियो आहे अखि बूटे माॾे पुॼंदा वेंदा क़बरनि में मां पिश्त जूं क़बरां ई बाग़ बणाईंदो आहियां इज़त कयो बेअमानी निकाह करायो न्याणी बलूगत ते पुॼनि पुट पुॼनि त हुज़ूर जी उम्मत वधी सुभान अल्लाह जो नबी से फरमायो मां ॾाढो ख़ुशि थींदुमि जीअं सभिनी नबियनि खां अल्लाह मुंहिंजो दर्जो मथे कयो आहे मारी बि मक़ाम वारी मुंहिंजी मथे आहे हा सुभान अल्लाह त चओ हुस्न में बि मूंखे मथे थो थिए मेराज बि मूंखे मथे करायो अथई ये उम्मत भी मुझी सभिनी को घणी हुजे तमाम मोहम्मद ख़ुशि थियो मारी भी जेका मिली आहे मक़ाम महमूद जी उहा मुंहिंजी सभिनी को मथे आहे सहाबा खे चई तव्हां अल्लाह को बिश्त फिरदौस जी तरफ़ कंदा कयो फिरदौस जी छो उन जे मथो आहे मक़ाम महमूद जी मारी मां मोहम्मद करीम जी जे मथो मां हुजां हेठो तव्हां हुजो घड़ीअ घड़ीअ जीअं मां तव्हांखे पियो ॾिसां तव्हां रूबरू मां मोहम्मद जो दीदार सुभान अल्लाह अॻिते फरमाए थो क़ुरान में इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन व उयून उदखुलूहा बिसलामिन आमिनीन क़ुरान में फरमाए मुत्तक़ी जन्नत जे चश्मन ऐं बागन में हूंदा अञा उते पुॼंदा ऐलान थींदो दाख़िल जो अमन वारी जाइ में त तव्हांजा ॾुख लहनि अमनात जो अल्लाह जे जन्नत में आओ ॾाढो जो नज़ाना मा फी सुदूरिहिम मिन गिल्लिन इख़वाना अला सुरुरिन मुतक़ाबिलीन ला यमस्सुहुम फीहा नसबुन वमा हुम मिनहा बिमुख़रजीन नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम कुरान में फरमाई हिते हसद जन्नत में हसद न हूंदो हिक ॿिए जे सीननि में हसद कढियो वेंदो हिक ॿिए जा भाइर बणी जन्नत जे तख़्तनि ते वेठा हूंदा हिक ॿिए ते निहारींदा बि त खिलंदा बि हे हसद जो जहान आहे उते हसद न हूंदो हिते कोई कंहिंखे नथो सहे उते इहा ॻाल्हि न हूंदी सोचे वठि ऐलान थींदो वियो तव्हांजे दुखनि जो ज़मानो विया तव्हांजे रोअण जा ॾींहं ख़तमु थी हाणे मुंहिंजी जन्नत में रहूं बि त मज़ा बि मानींदो वठि सोना नबी ऐलान कर नबूवत वाली ज़ुबान मुबारक सां हे तुंहिंजा उम्मतियान बाहिरे था वञनि मोटाइनि कहिड़ो आसरो ॾेई मोटायानि के हिन खां मथे ॿियो कहिड़ो आसरो आहे अन्नी अनल गफूरुर रहीम सुभान अल्लाह जेवन दमाने मोटन दमा लेखोई न क्या मां बख्शहार भी हां मेहरबान भी हां बाजारन को वधीक बाजार हां चलो ये मोटी पौंड माफी ने जन्नती बना दी सुभान अल्लाह अल्लाह ताला सभी ते राजी थे आमीन ताकि माल रिस्क में बरकत करे आमीन इज्जत सो ए असन जे छोकरन रखायो पंहिंजी शादी की खुशी में तो कुरान पढ़ायूं अल्लाह ताला ने शादियुनि के खाना आबादी बनाए जंहिंमें कुरान आयो जिथे कुरान ईंदो आहे कि उते रंग लॻंदा आहिनि जिथे कुरान ईंदो आहे उते रहमत वसंदी आहे जिथे कुरान ईंदो आहे कि उते बरकत पवंदी आहे सब कुछ कुरान में आहे अल्लाह ताला अवां सां सभिनी खे इहा तौफ़ीक़ करे न्याणनि जे पढ़ाइण में भी कुरान पढ़ायूं पुटनि जे ॼमण में भी कुरान पढ़ायूं शादियुनि जे मौक़े ते भी कुरान पढ़ायूं हा हाणे गमियुनि जो भी सींगार आहे
तो कुरान शादी जो भी सीगा दुआ है अल्लाह ताला सभी के फजल की नजर करे आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अय अल्लाह बीमारों की शफा दे, अय अल्लाह कर्जदारों का कर्ज दूर फरमा, अय अल्लाह रे औलाद के साले नरीन औलाद अता फरमा, अय अल्लाह शादी के खाना आबादी बना, अय अल्लाह समूरन या कर्ज मर्द दर्द दूर कर और मसबरी की आखिरत भी सोनी कर दुनिया की सोनी कर समूरन या बच्चा साले नहीं कर समूरन या सीना कुरान के नूर सा मुनव्वर कर। अय अल्लाह के कुरान को सुनाया उन्होंने खबीर राजी थी, ये के ना आया उन्होंने खबीर राजी थी समूरन पे फजल की नजर कर। अय अल्लाह मस्जिद के आबाद कर, अय अल्लाह महले के आबाद कर, अय अल्लाह हुए कम दराजे में तू राजी अरबी मोहम्मद राजी रब खुरम तुझे अन करो सबनी के खजाने मुअता फरमा। अय अल्लाह जितरो दुनिया में राय दीन इस्लाम दे रहा मारे तकल में वालो मौत ज़बान दे नसीब कर पांचो फजल कर पांची बाज कर रब जिना खुम बजा चोरी खुम बजा गिला खुम बजा हुए कम कराजे में तू राजी मुस्तफा राजी रब पांचो फजल कर पांची बाज कर। अय अल्लाह एक जो वचन कबूल फरमा ए जे पंज करे आया के जिनो ये घेतियों भी क्या मतलब कुरान जे करे शाहिद कया ये इनन भी शाहिदी दिनी तड़े भी असा जो बचाव थी वेंदो पंजो फजल कर। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरति हसनतुन व क़िना अज़ाबन नार रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल खासिरीन। या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व आल बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।